सना राजपूत भट्टी सादिकाबाद। मुंहिंजी शादी ग़रीब नवाज़ भुटे डेर की बागे भुटे में थी आहे। ते मूंखे ख़बर कोन हुई जो ग़लति कमु कंदो आहे। मूंखे 3 साल इन सां थी विया आहिनि ते मां ग़लति कमु बि मूंखे कंदो हुयो, कुटंदो बि हुयो मूंखे। पोइ बि मां घर वारनि खे कॾहिं न चयो हुयो। मां चयो घर हिकु ॾींहुं सुधरी वेंदो। पोइ बि इन मूंखे हर माण्हू सां पैसा वठी करे मूंखे इस्तेमालु कंदो हुयो। पोइ करम इलाही भुटो आहे, उहो बि इन जी ज़ात जो आहे। उन सां बि मूंखे पाण मुलाक़ात कराई आहे, पैसा बि वठियो, हर ॻाल्हि थी वई आहे। पोइ उनखे वठी बि पाण ईंदो हुयो, मूंखे बि पाण उन सां मिलंदो हुयो। जेॾी महिल उन पैसा ॾियणा बंदि कया आहिनि पोइ मूंखे उन सां कारो करे छॾियो। मुंहिंजी कोई ग़लती कोन हुई। इन पंहिंजी मुंहिंजी वीडियो बि उन सां ठाही हुई, वायरल बि इन पाण कई हुई। जी, मुंहिंजी वीडियो बि करम इलाही सां इन पाण ठाही हुई, असांखे ख़बर कोन पई हुई, सिर्फ़ु पैसे जे करे। उहो वीडियो पहिरें कुझु ॾींहं पहिरें फेसबुक ते बि हली वई हुई। ते उनखे हाणे चवंदो आहे इन मूंखे पैसा न ॾिना, मूंखे कारी करे छॾी उन सां। पोइ फ़ैसिलो थी वियो, हर ॻाल्हि बंदि थी वई। यासी भुटे वटि फ़ैसिलो थियो आहे, उते पंहिंजी चटी बि भरे विया आहिनि। अञण बि उहो मूंखे मारण जूं धमकियूं ॾींदो पियो आहे, जो मां तोखे मारींदमि, तूं पैसा मूंखे न वठाए ॾींदी त तुंहिंजो क़तल जेको आहे करम इलाही भुटे ते विझंदमि, तूं मूंखे पैसा ॾे। हाणे मां इनखे पैसा किथां ॾियां? सॼी ज़िंदगी त मां इन जी चवण ते हली हुयमि। हाणे मूंखे मारण जूं धमकियूं ॾींदो पियो आहे। तलाक मुंहिंजी थी वई आहे, हिन मूंखे तलाक ॾिनी आहे। हाणे तलाक तो अलावा बि चवंदो अञण बि मां सां वास्तो रख, मूंखे तंग कंदो पियो आहे। जो मां सां निकाह कोन्हे, रहिजी वियो, निकाह टुटी वियो, अञण बि चवंदो मां सां थो रहेसि। तो कियो हुयो सादिकाबाद मूंखे मारण जे लाइ। मुंहिंजे पोयों जिथे मां वेंदी आहियां मुंहिंजे पोयों हुआ, तोखे मारींदमि, ये वो, तो मारे करे क़तल करे करम इलाही जे मथां विझंदमि। उनखे बि धमकियां ॾिनियूं आहिनि, मूंखे बि ॾिनियूं आहिनि। असां अपील कयां थो जी अदी खे मुंहिंजी सपोर्ट कई विया, मूंखे ख़तरो आहे ग़रीब नवाज़ भुटे में। अॼु न त कल्ह ई मूंखे लाज़मी नुक़सानु पुॼाईंदो पैसनि जे लाइ। जिथे बि मां सां मसइलो थींदो उनजो ज़िम्मेवारी आहे।